Bismillahirrahmanirrahim. Abdul Nawaz sir, mathematics from University of Sindhi, जाम शुरू असांजे जामेट्री जो मुख्तसर तारफ़ पढ़ंदा जामेट्री आहे छा जामेट्री जियो मीन्स अर्थ मेट्री मीन्स मेजरमेंट माना हिन धरती ते जेका भी माप थिए थी पई उन जो सॼो तल्लुक़ कंहिंसां आहे जामेट्री सां आहे। हाणे जामेट्री खां बाद में असां वटि जो बुनियादी नुक़्ता आहिनि टुबको जंहिंखे असां इंग्लिश में छा चवंदा आहियूं पॉइंट। टुबको उहा शइ आहे जंहिंखे काई बि लेंथ कान्हे का मीन्स का बि वेकर या ड्रैग कान्हे का हिनखे मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स थी सघनि था तव्हां हिन मां केतिरा बि डायरेक्शन्स पास करे सघो था। उन खां बाद में असां वटि आहे लाइन उन खां बाद में छा आहे असां वटि लाइन असां चवंदा आहियूं टुबकनि जे मेड़ खे छा आहे त टुबका पाण में मिली छा ठाहींदा आहिनि असांजी लाइन ठाहींदा आहिनि। असां ड्रा था कयूं हिकिड़ो टुबको आहे हीउ ॿियो टुबको आहे हीउ टियों टुबको आहे हीउ हिन जो मेलाप छा आहे हिकु लाइन खे शेप शिकिल ॾिए थो मीन्स पहिरियां असां इहा शइ सम्झीसीं त टुबको आहे छा असां चवंदा अहिड़ी जामेट्रिकल फिगर जंहिंखे काई बि लेंथ ये वेकर ऐं ड्रैग न हुजे। हाणे उन खां बाद में असां वटि अचे लाइन त लाइन पाण छा आहे हाणे लाइन छा आहे असां चवंदा टुबकनि जो मेड़ टुबको टुबके सां मिलाईंदा वेंदासीं त असांजी लाइन ठहंदी वेंदी। उन खां बाद में लाइन सेगमेंट जंहिंखे असां लीक टुकर चवंदा मीन्स लीक टुकर छा आहे कंहिं बि लीक खे कंहिं मख़सूस हिसनि में विराए छॾियो। हाणे असां हीअ लाइन था ड्रा कयूं हाणे हिन लाइन खे आऊं हिननि ॿिनि टुबकनि में थो ड्रा कयां छा आहे हिननि ॿिनि टुबकनि खे थो ड्रा कयां त हीअ छा आहे असां था चऊं हीअ ए टुबको आहे असांजो हीअ असांजो बी टुबको आहे। इन्हनि ॿिनि टुबकनि में जंहिंखे असां लाइन खे डिवाइड कयो आहे हीअ असांजो छा आहे लाइन सेगमेंट यानी कि लीक टुकर। उन खां बाद में आहे असां वटि रे श्वा छा हूंदो आहे जेको कंहिं बि लाइन खे वन साइड अधोद करे कंहिं बि लाइन खे हिकु साइड खां अधोद करे उहो असांजो छा आहे श्वा हिन जी असां वटि काई बि लिमिट कोन हूंदी आहे त उहो केतिरो बि डिघो थी सघे थो लाइन बि असांजी केतिरी बि डिघी थी सघे थी पर लाइन सेगमेंट असांजी छा आहे उनजी मख़सूस ड्रैग थींदी छाजे करे मख़सूस ड्रैग थींदी त कंहिं बि लाइन खे असां ॿिनि टुबकनि में डिवाइड था करे छॾियूं मीन्स ॿई हदूं असां हुन जूं जेके आहिनि उहे पूरियूं था करे छॾियूं त हिन जी जेका लाइन आहे उहा असांजी पूरी न हूंदी। उन खां बाद में असां वटि हिकिड़ो चार्ट ॾिनो वियो आहे त लीक टुकर खे श्वा खे केतिरा छेड़ा थींदा आहिनि ड्रैग केतिरी थींदी आहे ऐं निशानी उन्हनि जी कहिड़ी आहे। हाणे असां पहिरियों था ॾिसूं त हुन में छेड़ा केतिरा आहिनि लीक खे को बि छेड़ो न हूंदो आहे असां जीअं पहिरियां ॾिठो हुआसीं त हीअ लाइन आहे हिन लाइन खे कोई बि श्वा कोन्हे कोई बि डायरेक्शन कोन्हे को लीक टुकर खे घणा थो अचे ॿ मीन्स जॾहिं असां लीक कंहिंखे बि ॿिनि पॉइंट्स में टोड़ियूं था त हीअ असांजा छा आहिनि उन जा छेड़ा आहिनि हिकिड़ो छेड़ो हीअ आहे ॿियो छेड़ो असांजो छा आहे हीअ आहे इन जो मतिलबु आहे त लीक टुकर जेका असांजी टुटे थी उहा ॿिनि में थी टुटे। श्वा असांजे सिंपली हिकिड़ो छेड़ो थींदो आहे छाजे करे त श्वा लाइन खे कंहिं बि हिकु जाइ तां कट कंदो आहे लीक टुकर जेको लाइन खे कट कंदो आहे उहो ॿिनि शयुनि खां कट कंदो आहे। उन खां बाद में असां निशानी थी अचे ड्रैग हाणे चए थो त लीक खे मख़सूस ड्रैग हूंदी ई न आहे छो त उहा किथां शुरू थी किथे ख़तम थी थिए पई त उनजी काई बि एंडिंग पॉइंट कान्हे का तंहिंजे करे असां चवंदासीं हिनखे मख़सूस ड्रैग आहे ई न। लीक टुकर खे मख़सूस ड्रैग आहे छाजे करे लीक टुकर खे मख़सूस ड्रैग आहे त कंहिं बि लाइन खे असां ॿिनि सेक्शन्स में टोड़ियूं था पिया उहा मख़सूस हूंदी। असां चवंदा हीअ बुक आहे हिन बुक खे हितां ऐं हितां टोड़ियूं था पिया इन जो मतिलबु छा थियो त हिन जी फिक्सअप माप में टुटे थो पियो लीक टुकर लाइन खे ॿिनि पॉइंट्स खां टोड़ींदो आहे पोइ उन्हनि जी गिवन लेंथ जेका आहे उहा तव्हां केतिरी बि रखो 100 मीटर था रखो मिलीमीटर था रखो 1 मीटर था रखो पर उनजी मख़सूस ड्रैग हूंदी उन मख़सूस ड्रैग खां ॿाहिरि उहो नथो थी सघे। श्वा खे बि मख़सूस ड्रैग न आहे थींदी छो त उहो वन साइड डायरेक्शन खे टोड़ींदो आहे सेकेंड डायरेक्शन जेको हूंदो आहे असांजो टुटल न हूंदो आहे तंहिंजे करे असां छा था चऊं पिया त उनजी बि ड्रैग जेका आहे उहा मख़सूस न आहे। सेकेंड लास्ट जेका आहे असांजी निशानी असां कंहिं बि लीक खे कहिड़े तरीक़ेकार सां सुञाणे सघूं था
निशानी मतिलबु छा आहे, सिंबल कंहिं बि शइ जी सुञाणप जेका आहे उहा चेक कंदी पई। सिंपली असां ए बी लिखूं तॾहिं बि ठीकु आहे, या उन ए बी जे मथां डबल एरो डायरेक्शन ॾिनल हुजे त उहा असांजी छा आहे, सिंपली लीक आहे। हाणे लीक टुकर छा हूंदो, माना कि खाली ए बी आहे या उन जे मथां लाइन था ॾियूं पिया जंहिंखे कंहिं बि क़िस्म जो को छेड़ो कोन्हे को, कंहिं बि क़िस्म जो को छेड़ो कोन्हे को, त मीन्स उन खां बाद में थो अचे श्वा। श्वा खे असां वन डायरेक्शन छो कंदा आहियूं, वन डायरेक्शन छो कंदा आहियूं, हिन खे सिर्फ़ु ई हिकिड़ो डायरेक्शन हूंदो, टिनी खे सुञाणप जी अलॻि कहिड़ी निशानी आहे त जेका ॿ डायरेक्शन्स ॾे उहो असांजो छा आहे, लीक आहे। जंहिंखे कोई बि डायरेक्शन न हुजे उहो छा आहे, असांजो लीक टुकर आहे। जंहिंखे ओनली वन डायरेक्शन हुजे उहो असांजो छा आहे, श्वा आहे। वीडियो एसी ताईं आहे, तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो यूट्यूब ते, ऐं तव्हांखे कोई बि मसइलो आहे या काई बि ॻाल्हि सम्झ में न आई आहे या कोई बि सजेशन ॾियो था तव्हां कमेंट में ॾियो, कोई बि सवाल पुछणु चाहियो था तव्हां कमेंट्स में ॾियो। फेसबुक ते बि ॾेई सघो था पिया ऐं यूट्यूब ते बि ॾेई सघो था पिया। असां पंहिंजे चैनल जी ॿिन्ही लिंक्स ते रखंदासीं, यूट्यूब सां गॾोगॾु ऐं उन सां गॾोगॾु फेसबुक ते बि। दोस्तनि खे महिरबानी हूंदी, शागिर्दनि खे बि, त जेतिरो थी सघे असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब बि कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खां बि करायो।